जेकबाबाद जे मीरानपुर वासी मासूम नींगरी मलेरिया विघे फोत। 8 वरियनि जी नींगरी इमाम ख़ातून खोसो सिविल अस्पताल में इलाज दौरान फोत थी वई। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे जेकबाबाद मां CN न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुल तहीन। जी जमील, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, मां ॿुधाईंदो हलां त जेकाबाद में मच्छरनि जो स्प्रे न थियण जे करे जेको आहे त मासूम नींगरी जेका आहे त मलेरिया में फौत थी आहे, जंहिंमें मीरापुर वासी आहे मासूम नींगरी 8 वरियनि जी इमाम ख़ातून सिविल अस्पताल जेकाबाद में इलाज दौरान जेका आहे त फौत थी आहे, जंहिंमें मासूम नियाणी खे बुखार ऐं मलेरिया हुजण जे करे इलाज दौरान जेको आहे सिविल अस्पताल में तड़पी फौत थी आहे। जंहिंमें नींगरी जे वालिद जो चवणु आहे त सिविल अस्पताल जेकाबाद में खणी आयासीं, जंहिंमें नींगरी खे तेज़ बुखार ऐं मलेरिया जे करे जेका आहे नींगरी जेका आहे त दम धणी हवाले करे छॾियो आहे। जंहिंमें नींगरी जो लाश जेको आहे त वारिस खणी घर पहुता त उन्हनि जे घर में जेको आहे त हिन वक़्तु माताम जेको आहे त मची वियो आहे। जी महिरबानी जमील गुल तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।